डियर फ्रेंड अस्सलाम वालेकुम। जीअं त मां हीअ वीडियो अॼु छॾियां थो हिकिड़ो शॉकिंग जेको आहे न्यूज़ त नवाब शाह जे शहर जी जेका आहे धरती टीवीअ ते रिपोर्ट ॾिठी अथव मसइला जेका नवाब शाह सॼे शहर जी जेके सब्जियूं आहिनि उहे जेके आहिनि से गंदे पाणीअ ते जेके आहिनि से काश्त थियनि ऐं उते जा माण्हू जेके आहिनि से ॿार सभु बीमार आहिनि इलाही जेको हॉस्पिटल्स भरियूं पियूं आहिनि ऐं डॉक्टरनि वटि रश आहे। उहो छा थो थिए त जेको बि उहो ट्रीटमेंट प्लांट खां बग़ैर पाणी सिधो जेको आहे ज़मीनुनि में छॾियो थो वञे ऐं वाहन में छॾियो थो वञे। हाणे जेकॾहिं साथियो तव्हां जेकॾहिं गौर कंदव ऐं जेकॾहिं तव्हां सिंध घुमिया हुजो ऐं सिंध सखर विया हुजो या खैरपुर विया हुजो या असांजो जेको आहे शहरु आहे हिकिड़ो नंढिड़ो खोड़नि जो शहरु त उते बि तव्हां ॾिसंदव त इहे जेके आहिनि से पाणी जेको आहे डायरेक्ट जेको आहे उन में थो वञे वाहन में ऐं जेको आहे फसल उन मां तयारु थिया थियनि ऐं अॻियां माण्हू वरी उहो पीअण जे लाइ बि इस्तेमालु था कनि। त WHO जी रिपोर्ट आहे त इहो जेको डायरेक्ट ट्रीटमेंट खां बग़ैर पाणी इस्तेमालु थो कनि इहो बिल्कुलु जेको आहे ज़हरीलो आहे। ऐं असांजी सॼी सिंध पाकिस्तान त सॼे में आहे पर सॼी सिंध में माशाअल्लाह ॾाढी तरक़ी कई आहे। असां सखर जो जेको आहे सॼो गंदो पाणी दरिया में दादू कैनाल दादूअ जो सॼो जेको आहे सो गंदो पाणी दादू कैनाल राइस कैनाल में लाड़काणे जो सॼो पाणी राइस कैनाल में अहिड़ीअ तरह सां असांजे नंढनि वॾनि शहरनि जा जेके बि गंदा पाणी आहिनि उहे सभु जेके आहिनि से ट्रीटमेंट प्लांट खां सवाइ जेको आहे सो वञनि था उन्हनि में वाहन में। ऐं माण्हू जेको आहे सो मूंखे हींअर जेको आहे सो मौक़ो मिलियो जो मां जेको आहे सिंध जो पंहिंजे जो दौरो कयो जंहिंमें मां पंहिंजे शहर में वियुसि। हूअं त वियुसि त खैरपुर सखर जाॾे ताॾे दादू कराची हैदराबाद जामशोरो पर जेको आहे सो ख़ासि तौर ते जॾहिं मां अबुल वाह जेको आहे उन ते वियुसि त उते मां हालति ॾिठी त उन में रुॻा छापर पिया ऐं को वक़्तु हूंदो असां टारियुनि ते चढ़ी हिन में विझंदा हुआसीं ऐं अॼु उते बदबू लॻी पई हुई। उहो ईअं पियो लॻे ॼण त हिकिड़ो वॾो नालो थो वहे गंदे पाणीअ जो। ऐं इहे जेको आहिनि सो असां इंसान जेको आहे सो बीमारियूं पैदा था कयूं। इन सां जेके आहिनि से हेपेटाइटिस B C ऐं ॿारनि में हेपेटाइटिस A ऐं उन खां पोइ पेट जूं बीमारियूं ॿारनि में कीड़नि जूं बीमारियूं ॿारनि में पेट जूं बीमारियूं ऐं जेके आहिनि से सॼी सिंध जेका आहे इहा जेका ईअं थी हले पई। को हुकुमरान कोन्हे को इहो हो रुॻो पंहिंजे सीट ते वेठा आहिनि त साथियो छा तव्हां जेको आहे सो सॼी अघूर निंड में वेठा हूंदव ऐं जेको आहे सो निंड में ई हूंदव। आख़िरकार इहो जेको आहे असां कंहिंखे चवंदासीं आख़िरकार इहो जेको आहे सो पंहिंजी सिहतुनि जे लाइ असांजी सिहत त जेको आहे सो ठीकु आहे गुज़री वई पर जेको मुस्तक़बिल आहे उहो सॼो असांजो मुस्तक़बिल जेको आहे सो बीमार नसुल ऐं जेको आहे सो बीमारियुनि में पियल ऐं जेको आहे सो उन्हनि ॿारनि जी ओसर कोन्हे का। थर में बीमारियूं छो आहिनि छो जो उहे पाणी अहिड़ो था इस्तेमालु कनि जेको पाणी जेको आहे इन जे ज़रिए वञे थो ऐं उहे जेको आहे ॿार जॾहिं इस्तेमालु था कनि त उहे ॿार जेके आहिनि से उन्हनि में क़ुवत मुदाफ़ियत घटिजी थी वञे ऐं उहो गंदो पाणीअ जे करे उन्हनि में जरासीम पैदा था थियनि ऐं जंहिंजे करे अंदरि इन्फेक्शन थो थी पए को बि जेको आहे सो ॿारु सर्वाइव नथो करे। हाणे इहे आहिनि नंढा नंढा मसइला पर आहिनि तमामु वॾा अनेक मसइला आहिनि पर असांजी गवर्नमेंट या असांजो अवाम असां जेको आहे सो मां त इहो बि ॾिठो त असांजे शहर खोड़ा में जेको आहे गंदे पाणीअ ते जेको आहे मच्छियूं बि पलिजनि पियूं ऐं उहे मच्छियूं जेके आहिनि से असां जेको आहे सो खाइण जे लाइ सुबुह जो उहे ई खणी था अचनि ऐं असां उहे जेका वठूं था। त आख़िरकार इहो असांजी हुकूमतूं असांजा इदारा असांजा माण्हू इहे आहिनि किथे किथे जेको आहे सो को त जेको आहे सो तदारक करे को त जेको आहे सो इन जो सुवालु उथारे को त जेको आहे सो हिनखे सम्झे। ख़ुदारा हीअ जेका आहे वीडियो आम कयो जे माण्हुनि खे ख़बर पए हर को माण्हू पंहिंजे ॻोठ में पंहिंजे शहर में इहो घुर करे त असांखे गंदे पाणीअ जे लाइ ट्रीटमेंट प्लांट जे लाइ जेको आहे सो
ट्रीटमेंट प्लांट ॾिना वञनि। ॿियो ॿी मां इहा गुज़ारिश कंदुसि पंहिंजे हरनी सभिनी माण्हुनि खे त असां जेको आहे सॼी सिंध में बिजली जेका आहे बिना ब्रेक बिना जेको आहे हुनजे हले थी पई मीटरनि जे, ऐं जॾहिं उहा बिना ब्रेक ऐं बिना मीटरनि जे हले थी त पोइ उन में मोटर जेको आहे पाणीअ जो लॻल थो अचे, उहो असां एॾो था हलायूं जो असांजा जेके नालियूं आहिनि उहे जेके आहिनि से सफ़ा वाटर वांगुरु थी वहनि, ऐं उहो पाणी आख़िर केतिरो कढंदी मशीनियूं, केतिरो कढंदियूं। जेसीं ताईं मीटर न लॻंदा, जेसीं ताईं वापडा जी चोरी बंदि न थींदी, जेसीं ताईं वापडा वारा ईमानदार न थींदा, तेसीं ताईं कुझु कोन थींदो। सॼो समाज जेको आहे सो जेको आहे हिकिड़ो गंदलो थी चुको आहे, गदिलो थी चुको आहे। उन गदिलाइण में पियो थो वींझे, उन गदिलाइण में पियो थो जेको आहे सो हले। छा असांखे जेको आहे सो सिर्फ़ु इस्पतालूं ठाहिण जे लाइ ॾिनियूं वयूं आहिनि त असां ठाहे ऐं उन्हनि खे जेको आहे सो मरीज़नि खे आणियूं। प्राइवेट स्कूल, प्राइवेट इस्पतालूं, प्राइवेट बसियूं, प्राइवेट टैक्सियूं, प्राइवेट हर शइ जेको आहे सो प्राइवेट। आख़िर इहो निज़ाम काॾे वेंदो, इहो कीअं थींदो? मूंखे त सम्झ में नथो अचे। मां चवां पियो मां अचे जेको आहे सो कुझु उनजे ख़िलाफ़ु लिखियो त मां जिते वियुमि हे ॾिठुमि त मूंखे जेको आहे सो कुझु दोस्तनि तमामु वेझा दोस्त आहिनि जिन चयो त सिंध असांजी अमड़ आहे। बाबा सिंध असांजी अमड़ आहे तॾहिं त रोऊं था न। रहंदो उहो आहे जेको पंहिंजी माउ जे लाइ जेको उनखे मोहबत कंदो आहे। जेकॾहिं न रहंदासीं त असांखे ईअं ई मिलंदो। तंहिंजे करे तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे अखि खोलियो। हिकु त मोटरनि जो पाणी जेको आहे इस्तेमालु घटि कयो, बंदि कयो, खुदारा नलका हणायो, पंहिंजे पाण खे बचायो, पंहिंजे पाण खे ज़हर खां बचायो। ऐं ॿियो इहो त जेको आहे ट्रीटमेंट प्लांट जेको आहे उहे उन्हनि जे लाइ जेको आहे कोशिशि कयो त उहे लॻनि। ऐं नंबर ॿियो डायरेक्ट वाहन में पाणीअ खां रोकियो, एहतिजाज कयो। इहो एहतिजाज न कयो त जेको आहे असांखे कम जा पैसा खपनि, इहो एहतिजाज न कयो। पंहिंजे पाण खे बचायो। सदाईं गॾु। अलाह हाफ़िज़। जी सिंध।